मलीर में अपडेट कई पिया तिमर के आलमी ॾिहाड़ के मौके ते रेड्स पाकिस्तान पारां टीयर फंड से सहकार से आगाही प्रोग्राम मुनक़िद किया वियो, जंहिंमें सामूंडी ॿेलनि के तहफ़्फ़ुज़ ऐं माहौलियाती अहमियत के उजागर किया वियो। प्रोग्राम में माहिरनि, समाजी अॻवाननि, माहीगीर बिरादरी ऐं मक़ामी माण्हुनि वॾे तइदाद में शिरकत कई। तक़रीब के रेड्स पाकिस्तान सिंध सूबे के कोआर्डिनेटर फयाज़, प्रोजेक्ट कोआर्डिनेटर ज़ीशान अहमद, यूसी रेडी के चेयरमैन इब्राहिम नन्नो, माहीगीर समाजी संघ के चेयरमैन यूनिस ख़ासखेली, समाजी अॻवाननि मोहम्मद हनीफ, रुकैया यूनिस ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त तिमर जा ॿेला सामूंडी तूफ़ाननि, किनारनि जे कटाव ऐं मौसमियाती तब्दीलियुनि जे असरनि खां साहिली आबादी जी हिफ़ाज़त कनि था, जॾहिं त सामूंडी हयात ऐं माहौल जी बका लाइ बि इंतिहाई अहम आहिनि। मुक़ररनि तिमर जे गैर क़ानूनी वाढी रोकण, नई वणकारी अवामी शऊर वधाइण ते ज़ोर ॾिनो। प्रोग्राम जी पुॼाणी ते शिरकत कंदड़नि सामूंडी ॿेलनि जे तहफ़्फ़ुज़ ऐं माहौल दोस्त सरगर्मियुनि लाइ पंहिंजे अज़्म जो विरजाउ कयो।